शहदादपुर में अपडेट कंदासीं, जिते पानी की खोट खिलाफ लुंडो शाख के पुछड़े जे आबादकारनि एहतजाज कयो आहे। आबादकारनि 12 वाटर स्टॉप वटि शाहपुर चाकर रोड ते रुकावटूं विझी रोड बंदि करे छॾियो आहे। टायरनि खे बाहियूं ॾिनी वियूं आहिनि। आबादकारनि जो चवणु आहे त लुंडो शाख जे पुछड़े में गुज़िरियल 1 महीने खां पाणी अणलभ थी वियो आहे। वणनि जा फसल सुकी तबाह थी विया आहिनि। आपाशी अमलदार पानी जी अथरादू खोट पैदा करे असांजे हिसे जो पानी मुंड जे ज़मींदारनि खे विकिरो करे छॾियो आहे। आबादकारनि जो चवणु आहे त पाणी ॾेई वधीक नुक़सान खां बचायो वञे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया शहदादपुर मां, जिथे पाणी जी खोट ख़िलाफ़ लुंडो शाख जे पुछड़ी जे आबादकारनि एहतजाज कयो आहे। आबादकारनि 12 वाटर स्टॉप वटि शाहपुर चाकर रोड ते रुकावटूं विझी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। टायरनि खे बाहियूं ॾिनी वियूं आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, पुछड़ी में गुज़िरियल महीने खां पाणी अणलभ थी वियो आहे। वणनि जा फसल बि सुकी तबाह थी रहिया आहिनि। आबादकारनि जो चवणु आहे त आपाशी अमलदार पाणी जी अथरादू खोट पैदा करे असांजे हिसे जो पाणी मुंड जे ज़मींदारनि खे विकिरो करे छॾियो आहे।